नौशर फ़िरोज़ी अदालत में ज़मानत रद्द थियण ते टे जवाबदार अदालत में फरार थी विया। जवाबदारन में शाहनवाज़, तालिब कलोड़ो और अली गोहर रिंद ते मोटर चोरी जो केस दाख़िल थियल हुयो। जवाबदार कच्ची ज़मानत ते हुआ, जेके पक्की ज़मानत जे लाइ अदालत पहुता। एडिशनल सेशन जज 2 जी अदालत जवाबदारन जी कच्ची ज़मानत रद्द करे छॾी। नौशर फ़िरोज़ी अदालत में ज़मानत रद्द थियण ते टे जवाबदार अदालत में फरार थी विया आहिनि। अहम ख़बर वांके ॾियूं पिया। जवाबदारन शाहनवाज़, तालिब कलोड़ो ऐं अली गोहर रिंद ते मोटर चोरी जो केस दाख़िल थियल हुयो। जवाबदार कच्ची ज़मानत ते हुआ, पक्की ज़मानत लाइ अदालत पहुता। एडिशनल सेशन जज 2 जी अदालत जवाबदारन जी कच्ची ज़मानत रद्द करे छॾी। अदालत में ज़मानत रद्द थियण ते टे जवाबदार अदालत में फरार थी विया। तफ़सील मालूम कंदासीं नौशर फ़िरोज़ में आवाज़ जे रिपोर्टर ज़ाहिद कायम खानी खान। जी ज़ाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, नौशर फ़िरोज़ जी एडिशनल सेशन कोर्ट की अदालत के अहाते में अॼु टे जवाबदार अदालती अहाते में फरार थिया आहिनि। जवाबदार शाहनवाज़, तालिब कलोड़ो ऐं अली गोहर रिंद चोरी के केस दाख़िल हो। जवाबदार कच्ची ज़मानत ते हुआ। अॼु पक्की अदालत में पहुता। एडिशनल सेशन जज जी अदालत में जवाबदारन की कच्ची ज़मानत रद्द कई। ज़मानत रद्द थियण शर्त जवाबदारन पेरन ते ज़ोर रखियो ऐं जवाबदार फरार थी विया। जवाबदारन ते वकील जी मोटर चोरी करण जो केस दाख़िल थियल हो ऐं अॼु कच्ची ज़मानत के पक्की कराइण लाइ अदालत में पहुता, पर अदालती अहाते में बाआसानी फरार थी विया। पुलिस की सिक्योरिटी को सवालिया निशान बणिजी वई आहे। काल भी अदालत में जवाबदार टे महीना सज़ा मिली ऐं उते फरार थी विया। कोर्ट जो मेन गेट है उते सिक्योरिटी एहलकार तमाम घनी तादाद में मौजूद हूंदा आहिनि ऐं गेट बंद हूंदो आहे। उनके बावजूद अदालती अहाते में जवाबदारन जो भजन पुलिस की सिक्योरिटी केतिरा ही सवाल उतारे थी। जी ठीक है, मुझी मेहरबानी ज़ाहिद अपडेट करण लाइ।